थरी सूंह चमका करे थी पई, इहो कांध कहिड़ो इन्हीअ खे ॾिसो, सुहागण त ॿह ॿह ॿरे थी पई, ऐं उठे जी हवा में खयां मोर पर, डुकी ड्रेल हर हर ठरे थी पई, ऐं सखीअ खे ॾिजे साहो घोरे अयाज़, मगर छा कजे जो परे थी पई। अयाज़ जे इन्हनि सुहिणनि सिटुनि सां हिन वक़्तु मां जंहिं बरजस्ते मुहक़क़ खे दावत ॾींदुसि पंहिंजो मकालो पेश करण लाइ, उन जे मकाले जो उनवान मां अव्हांखे ॿुधायां त उन जे मकाले जो उनवान आहे डॉक्टर दाऊद पोटे पारां दर्सी किताबनि जी ॿोलीअ में कयल तरमीमुनि ते थियल तारीख़ी मुबाहिसो, गुम थियल बाब जी छंड छाण। सिंधी ॿोली जो नाले वारो मुहक़क़ मुख़्तियार मल्ला, तव्हां सभिनी जे भरपूर ताड़ियुनि में। साईं, मुंहिंजो जेको मकालो आहे या प्रेज़ेंटेशन आहे, इहो हिकिड़ी 6 सालनि जी हिकिड़ी तहरीक आहे सिंधी ॿोलीअ जे बारे में। कल्ह खां वठी सिंधी ॿोलीअ ते जेके बि तहरीकूं हलियूं आहिनि उन्हनि जो ज़िक्र थियो आहे, पर हिन तहरीक जो ज़िक्र कंहिं बि न कयो आहे। ऐं हीअ मुनफ़रिद तहरीक बि आहे। हीअ इन करे मुनफ़रिद आहे त हीअ तहरीक सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु हलाई आहे। हिन 6 सालनि जी तहरीक तमामु वॾा नतीजा मुरतब कया आहिनि, वॾा इदारा ॾिना आहिनि, वॾा किताब ॾिना आहिनि, पर हीअ तहरीक में जेको बि कुझु लिखियो वियो अञा ताईं उहो सहेड़ियो न वियो आहे। हिन में मुंहिंजा काफ़ी हिन में मुंहिंजा स्लाइड्स आहिनि, पर मां उनखे सभिनी स्लाइड्स खे न पढ़ंदुसि, पर मां उन्हनि खे सिर्फ़ु उन्हनि जो इंट्रोडक्शन ॾींदो, अॻिते वधंदो वेंदुसि। हाणे हीअ जेका आहे डॉक्टर दाऊद पोटे साहिब जे सिलसिले में आहे। जॾहिं उहो डायरेक्टर पब्लिक इंस्ट्रक्शन थियो ऐं हुन जेके दर्सी किताब हुया उन्हनि में कुझु तरमीमूं कयूं, उन खां पोइ इन जे ख़िलाफ़ु जेके तहरीकूं हलियूं उन्हनि जे बारे में आहे। साईं नेक्स्ट, हीअ साईं डॉक्टर दाऊद पोटे साहिब असांखे सभिनी ख़बर आहे, जंहिंखे असां शमसुल उलमा दाऊद पोटे साहिब चऊं था। तमामु वॾनि उहिदनि ते हलियो। साईं जी जेका आत्मकथा आहे, जॾहिं तव्हां उहा पढ़ंदा त तव्हांखे उहा शुरूअ खां वठी हिकिड़े माण्हूअ जी महिनत ऐं हिकिड़ी अज़मत तव्हांखे उन में मिलंदो त हेठि माण्हू कीअं थो मथे चढ़े, डाउन टू अर्थ जेको माण्हू आहे उनजे बारे में हूंदी आहे। मुख़्तलिफ़ जायुनि ते उन नौकरियूं कयूं, मुख़्तलिफ़ उहिदनि ते पहुतो, इहो तव्हां सभिनी खे ख़बर आहे। अॻिते था वधूं। हाणे इन खां अॻु में जो मां उन ते अचां त हिकिड़ी ॿी शइ जेका आहे त सिंधी ॿोलीअ में ॿिया बि खोड़ अहिड़ा बहस मुबाहिसा थिया आहिनि ऐं उनजा वॾा नतीजा निकिता आहिनि। मिसाल जी ॻाल्हि, सिंधी रस्मुल ख़त जे निफ़ाज़ बार 1848 में सिलसिलो शुरू थियो। कंहिं चयो साईं देवनागरी हुजे, कंहिं चयो साईं ख़ुदावादी हुजे, कंहिं चयो साईं अरबी हुजे, कंहिं चयो साईं फ़ारसी हुजे, कंहिं चयो ॿी हुजे। त इहो जेको बहस आहे अॼु बि हलंदड़ आहे त कहिड़ो हुजणु घुरिजे आहे। अहिड़े नमूने अल्फ़ाबेट जी तरतीब जी जोड़ जेका थी उन में ख़ामियूं रहिजी वियूं, उन ते बहस हलंदड़ आहे। सिंधी ॿोलीअ जे बुण बुनियाद बाबति बि खोड़ नज़रिया आहिनि। अॼु ताईं असां कंहिं हिकु नतीजे ते पहुची कोन सघिया आहियूं। डॉक्टर गुरबख्शाणी साहिब जो रिसालो ठहियो, उन ते खोड़ बहस हलिया, उन ते किताब लिखी सघजनि था, PhD थी सघे थी। डॉक्टर दाऊद पोटे साहिब जी जेका आहे अबियात सिंधी, उन ते वॾो बहस थियो। ऐं जेको हीउ आख़िरी बहस आहे डॉक्टर दाऊद पोटे जे किताबनि जे तरमीमुनि जो, उन में अहिड़ो थियो जो हिकिड़ो मज़हबी रवादारीअ खे बि धकु रखी सघो। उनजो अञा आहे जेको असांजो मौज़ू आहे। नेक्स्ट, हीअ साईं जेका किसो शुरू थिए थो 1848 खां, जॾहिं 1848 में ब्रिटिश गवर्नमेंट इहो डिक्लेयर कयो त सिंधी ऑफिशियल ॿोली सिंधी हूंदी। 48 में सिलसिलो शुरू थियो, 5 सालनि ताईं डिसाइड न थियो त सिंधी ॿोली छा में लिखी वेंदी। तव्हांजो 13 अक्टूबर 1853 में हिकिड़ी कमेटी जेका फेबरवरीअ में वेठी ऐं जुलाई में उन कमु ख़तमु कयो। 13 जुलाई ते नोटिफिकेशन निकितो। हीअ उहा कमेटी जंहिं इहो डिसाइड कयो त सिंधी ॿोली अरबीअ जे नस्ख़ रस्मुल ख़त जे जेको राइटिंग सिस्टम आहे उन में लिखी वेंदी। साईं हिते हाणे जेका अल्फ़बे जी तरतीब ॾिनी वई उन में खोड़ ख़ामियूं रहिजी वियूं, जंहिं ते अॼु ताईं इहो बहस हले थो पियो त हिन में हीअं हुजणु आहे, हीअं हुजे आहे। मिसाल जी ॻाल्हि त हर्फ़नि जी जेका तरतीब जेका हैसियत आहे, साॻनि आवाज़नि वारा हर्फ़ आहिनि थोरे थोरे फ़र्क़ सां। अंग्रेज़ीअ में रोमन में उनजो हिकिड़ो आवाज़ थो निकिरे, असां वटि उनजा मुख़्तलिफ़ आहिनि। इहे साम्हूं लिखिया पिया आहिनि, विसरग आहिनि, किथे हे मिलाई वई, किथे नुक़्ता मिलाया विया, किथे अल्फ़बे जी ॿी तरतीब जा ॿिया मसइला आया। उहो तरतीब जा मसइला जेके ॾिसंदासीं त उन दौर में जेके उनजा लेखक हुया उन्हनि जे लिखतुनि जी तरतीब में ई फ़र्क़ु आहे। मिसाल जी ॻाल्हि, हाणे सभ खां पहिरियों जेको ॾिसंदव जेको परियों पासे ॾिनो आहे, इहो आहे अर्नेस्ट ट्रम्प जो, जंहिं 1854 में किताब लिखी ऐं चयईं त मिस्टर एलिस जेका ठाही आहे इहा गंद जी टोकरी आहे। ॿियो जेको आहे नंदीराम जो बाबनामो आहे, उन जी तरतीब ॾिसंदव उन में 52 लफ़्ज़ ॾिसंदव त उनजे अॻिते पोइ आहे। हीअ आहे अदाराम थांवरदास जी, हीअ आहे मियां मोहम्मद हैदराबादी जे ग्रामर जी। त
त ॾिसंदो त इन जे कंहिं में 51, कंहिं में 52, कंहिं में 53 हरफ आहिनि ऐं ॾिसंदो उन जेके हरफनि जी जेका उनजी रखियल आहिनि उनजी हैसियत बि अॻिते पोइ थियल आहे साईं अॻिते। ऐं उन खां जेके लफ़्ज़नि जूं जेके तरजीह सूरतूं हुयूं उहे साॻे माण्हूअ जे साॻियनि किताबनि में मुख़्तलिफ़ हुयूं। जेके शुराती लेखक हुया, मिसाल जी ॻाल्हि, दीवान नंदीराम, उदाराम, मीरा मोहम्मद शाह, दीवान प्रभदास ऐं ॿिया जेके बि हुया उन जे सभिनि जे लिखतुनि में जा तव्हां ॾिसंदा हिकिड़ो मिसाल मूं रखियो आहे नंदीराम जे बाबनामे मां, त उन जे पंहिंजे ई लिखतुनि में फ़र्क़ु आहे। त उहे जेके लफ़्ज़ आहिनि उहे कीअं था हिक ॿिए खां फ़र्क़ु कनि पिया, त इहो मसइलो जेको हुयो काफ़ी टाइम ते हलंदो रहियो। नेक्स्ट सर, इन मसइले खे संजीदगीअ सां सोचींदे उन वक़्त जो सिंध जो जेको तालीम जो वॾे में वॾो जो उहिदो हूंदो उहो एजुकेशन इंस्पेक्टर हूंदो। उन 1868 में इन ॻाल्हि खे रियलाइज़ कयो त इन्हनि मामलनि खे ऐं कुझु ॿियनि मामलनि खे सम्झण लाइ का कमेटी हुजणु घुरिजे। त 1868 में हुन कमेटी ठाही जंहिंजे नोटिफिकेशन जो जेको मोड कापी मौजूदु आहे 69 ऐं 70 में, जंहिंमें हीअ जेके मेंबर उन जा मौजूदु हुया ऐं इन में उन्हनि ॿियनि जेके TORs लिखिया पिया आहिनि। त उन वक़्तु 1860 खां वठी 61 खां वठी सिंध में ऑफिशियली 2 रस्म ख़त हलंदा हुआ। हिकिड़ो हुयो ख़ुदावादी ऐं ॿियो असांजो अरबी, ऐं ॿिन्ही में साइमल्टेनियसली पैरेलल तौर ते 2 तालीम जा निज़ाम हूंदा हुया। अॻिते साईं, इन मामले खे संजीदगीअ सां जंहिं माण्हू वरितो उहो हुयो HB जेकब। ही जेकब जेको आहे जॉन जेकब जो सॻो भाइटियो हुयो ऐं हिन जी बि ख़ूबी इहा आहे त हिन बि सिंध में साहु ॾिनो ऐं सिंध में दफ़न थियो। हिन कमेटियूं ठाहियूं ऐं इन्हनि लफ़्ज़नि खे जिन में मसइला हुया उन्हनि जा चार्ट ठाराया, उन जूं तरजीह सूरतूं ठारायूं ऐं उन्हनि खे स्कूलनि में ऑफिसुनि में उन जा नक्शा उन जा चार्ट ठाराए उहे टंगराया त बाबा हीअ लफ़्ज़ हाणे हीअं लिखिया वेंदा। नेक्स्ट, 1903 में बम्बई प्रेसिडेंसीअ इहो डिसाइड कयो त पूरे हिंदुस्तान में बम्बई प्रेसिडेंसी जेको सूबो आहे उन जे सभिनी जेके उन जूं ॿोलियूं आहिनि मक़ामी ॿोलियूं उन्हनि में जे इन्हनि लिखतुनि में फ़र्क़ु आहे। त उन वक़्तु मिस्टर कोवरिंटन जेको उन वक़्तु पब्लिक डायरेक्टर पब्लिक इंस्ट्रक्शन हो ऐं हिकु वक़्तु सिंध में एजुकेशनल इंस्पेक्टर बि रहियो हुयो, उन कमेटी घुराई ऐं सिंध मां उन में जेको माण्हू वियो वञणु घुरिजो हो मिर्ज़ा सादिक अली बेग खे, जेको मिर्ज़ा कलीज बेग जो वॾो भाउ हुयो। पोइ उहो बाईपास थियो, उनखे न मोकिलियो वियो या उहो न वियो, उन जाइ ते वियो मिस्टर प्रेमचंद। मिस्टर प्रेमचंद जी जेका एजुकेशनल क्वालिफिकेशन हुई या लिटरेरी नॉलेज हुई उहा मिर्ज़ा सादिक बेग खां घणी घटि हुई। बहरहाल 1903 में हिकिड़ी कमेटी ठही जंहिंखे चयो टेक्स्ट बुक रिवीज़न। उन कमेटीअ में इहो हुयो त जेके बि इहे लफ़्ज़नि जा ॿिया मसइला आहिनि सभु वेही गॾिजी पूरे सूबे जे माण्हुनि जो जेके किताब आहिनि उनखे दुरुस्त कयूं। नेक्स्ट, उहे जॾहिं उनजी जेका पूरी जेका रिपोर्ट हुई उनजो नालो हुयो वर्निकुलर रीडिंग बुक्स इन बॉम्बे प्रेसिडेंसी। उन में जेके रिकमेंडेशन ठहियूं उहे खणी प्रेमचंद साहिब जॾहिं आयो त उन हिकिड़ी कमेटी ठाराई वई जंहिंमें मिर्ज़ा कलीज बेग बि हुयो, उन में भैरूमल बि हुयो ऐं कुझु ॿिया बि हुया। उन्हनि इहे किताब ठाहिया पर उन्हनि में इहे नंढड़ा नंढड़ा मसइला इहे जेके हुया उहे ख़तमु थी न सघिया। छाजे करे सिंधी ॿोलीअ में जेके बि दर्सी किताब अदबी किताब अख़बारूं इहे हुयूं उन्हनि में इहे तरजीह सूरतूं लफ़्ज़नि जा ॿिया इहे मसइला जेके हुआ उहे बराबरि हलंदा पिया आया। नेक्स्ट, इन मसइले खे सम्झंदे उन वक़्तु जेको सिंध जो एजुकेशन इंस्पेक्टर मिस्टर हेस्टिथ उन हिकिड़ी कमेटी ठाही ऐं कमेटीअ खे विहारे चयो त बाबा जेके बि अहिड़ा लफ़्ज़ आहिनि उन्हनि खे दुरुस्त कयो। उन्हनि उनजी हिकिड़ी सूरत इख़्तियार कई ऐं उनखे 1913 में शायदि मार्च जी डेट हुई, मार्च जी का डेट आहे, उन में इहो नोटिफिकेशन जारी कयो त अहिड़ा जेके बि लफ़्ज़ आहिनि जेके असां मुख़्तलिफ़ हवालनि सां उनखे ग़लति पढ़ूं था उन्हनि खे दुरुस्त करे लिखियो वञे ऐं उनजो नोटिफिकेशन जारी करे उनखे सरकारी तौरु सर्कुलेट कयो वियो। नेक्स्ट, 1913 खां पोइ वरी साॻियो कमु 1915 में कयो वियो त अञा जेके लफ़्ज़ रहिजी विया उन लफ़्ज़नि खे अञा वधीक बहितर करे उन्हनि खे छापियो वियो ऐं अहिड़ा नोटिफिकेशन अख़बार तालीम में छापिया वेंदा हुया। नेक्स्ट, 1921 खां सिंध जेको हैदराबाद में ट्रेनिंग कॉलेज हुयो जंहिंजो उस्तादनि खे सिख्या जो कमु हूंदो हुयो उन इहो डिसाइड कयो त जेके ॿारनि जा पेपर अचनि था ऐं उन्हनि में जेके लफ़्ज़ ग़लति इस्तेमालु थियनि था उन जूं तरजीह सूरतूं ग़लति थियनि थियूं उन्हनि खे दुरुस्त करे उनखे अख़बार तालीम जे हर महीने में छापियो वञे।
ही मूं कुछ मिसाल रखिया आहिनि ऐं इहे हर महीने में अहिड़ा नमूने छपंदा हुआ। नेक्स्ट, हाणे असां अचूं था डॉक्टर दाऊद पोटर साहब ते। डॉक्टर दाऊद पोटर साहब 1939 में सिंध जो डायरेक्टर पब्लिक इंस्ट्रक्शन थियो। 1936 में सूबो ठहियो। 1938 में उहिदो एजुकेशन इंस्पेक्टर रहियो ऐं सभ खां पहिरियों जेको हुन ते रहियो ख़ान बाज़ार गुलाम नबी काज़ी जेको हुयो डायरेक्टर पब्लिक इंस्ट्रक्शन थियो। डॉक्टर दाऊद पोटे साहब जे ज़माने में सिंध जी तालीम तमामु घणी तरक़ी कई। उन ते अलॻि हिकिड़ो बहस आहे, उन ते असां नथा वञूं, उनखे अॻिते था वधूं। डॉक्टर दाऊद पोटे साहब जेके तरमीमूं कयूं उन्हनि ते जेके मोटी मोटी शयूं आहिनि उहे हुयूं। नेक्स्ट, मिसाल ॻाल्हि एराबनि जो नओं तरीक़ो साईं इख़्तियार कयो, जेको 1903 वारी कमेटी रिवीजन कमेटी ठाहियो उन खां साईं कुझु शयूं नयूं इंट्रोड्यूस कयूं, नए तरीक़े सां कयो। या लफ़्ज़नि जी जेका हिजे वारो तरीक़ो हुयो उन में उन तब्दीलियूं कयूं। नेक्स्ट, उन खां अलावा कुझु लफ़्ज़ जहिड़े नमूने लिखिया वेंदा हुआ उन्हनि खे बि उन तब्दील कयो, जंहिंमें कुझु मिसाल रखिया आहिनि। ऐं इन खां अलावा जेके रूल्स ऑफ बिज़नेस हुया एजुकेशन सिस्टम में डॉक्टर साहब उन में बि तरमीमूं कयूं। हाणे जॾहिं इहे डॉक्टर साहब कयो त उनजे ख़िलाफ़ु हिकिड़ी तमामु वॾी प्रोपेगेंडा थी त साईं सिंध जे तालीमी निज़ाम खे सिंधी ॿोलीअ खे तमामु घणो बिगाड़े छॾियो आहे। नेक्स्ट, हाणे इन जॾहिं थियो त उनजे ख़िलाफ़ु तहरीकूं हली पियूं ऐं उहे तहरीकूं 3 रुखनि में हुयूं। नेक्स्ट, हाणे सभ खां पहिरियों जेका इन जे ख़िलाफ़ु हिकिड़ी तहरीक हली या हिकिड़ी उन ते सिंध साहद सभा ठही, उनजो अॻुवाण हुयो ॼेठमल परसराम। ॼेठमल परसराम 1940 में या सिंध साहद सभा ठाही, जंहिंजो ॿिया त खोड़ हुन जा एजेंडा हुया या हुनजा टीओआर्स हुया, पर उनजो वॾे में वॾो हुयो त डॉक्टर दाऊद पोटर जेके बि इहे आहिनि सभु पंहिंजी वापसि वठे, तरमीम वापसि ॾे। इन्हनि जे ख़िलाफ़ु हुन 7 पंफलेट छापिया, उहे 7 जा नाला लिखिया पिया आहिनि ऐं उहे मुख़्तलिफ़ माण्हुनि जा लिखियल हुया। ऐं इन खां अलावा अख़बारुनि में रिसालनि में बहस अलॻि हुयो, उहो तमामु घणो आहे। नेक्स्ट, उन में जेके मुख़्तलिफ़ जा इल्ज़ाम हुया उहे हीअ हुया त एराबनि जी नओं तरीक़ो इस्तेमालु कयो आहे, लफ़्ज़नि जी हिजे तब्दील कई आहे, क़ाइदा कानून दबियल जेका मां ॿुधायो हुयुसि। उन्हनि में हिकिड़ो ॿियो बि हुयो त सिंध जे स्कूलनि में क़ौमी तरानो जेको अलामा इक़बाल जा सबसे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, इहो बि डॉक्टर साहब इंट्रोड्यूस कयो आहे। नेक्स्ट, हाणे उन में घणे वॾो जो मिसाल ॾींदा ही अबियात सिंधीअ में जो तव्हां ॾिसंदा त उन में लिखियो पियो आहे मिसाल ॻाल्हि हाल मदी अल मारिफ़ अल यूमिया सनद या मथे अबियात सिंधी। त अहिड़े नमूने डॉक्टर साहब ते हुया त तव्हां हिन में इहे तब्दीलियूं कयूं आहिनि। त इहो जॾहिं शोर या इहो वधीक वियो त डॉक्टर साहब मजबूर थी पियो त पब्लिक प्रेस में पंहिंजो मौक़िफ़ ॾियण लाइ हुन हिकिड़ो गवर्नमेंट प्रेस नोट जारी कयो। जेतिरा बि हुन ते इल्ज़ाम या जेतिरियूं ॻाल्हियूं हुन ते हुयूं उन ते हुन पंहिंजो प्रेस नोट जारी कयो। नेक्स्ट, डॉक्टर साहब सां कुझु शयुनि में हिमायत ऐं कुझु शयुनि में मुखालफ़त लाइ हिकिड़ो ॿियो ग्रुप साम्हूं आयो जंहिंजो अॻुवाण हुयो भैरूमल महरचंद, जंहिं ठाही सिंधी सुधार सभा। हिन में बि कुझु सिंधी मुस्लमान हुया, कुझु सिंधी हिंदू हुया, जिन में कुझु शयुनि सां हुननि हिमायत कई ऐं कुझु शयुनि सां मुखालफ़त कई। ऐं हिननि पंहिंजा अलॻि पंफलेट लिखिया, पंहिंजूं मुख़्तलिफ़ अख़बार में कालम लिखिया, मज़मून लिखिया ऐं हिकु तमामु हिकिड़ो हिननि जो बि पॉज़िटिव रोल रहियो। नेक्स्ट, टी धुरी मुस्लमान ऐं सिंध जा उन वक़्तु जेके बि तालीम खाते जा मुलाज़िम हुया उन्हनि खुलम खुला डॉक्टर साहब जी हिमायत कई। त उन्हनि चयो, जंहिंमें डॉक्टर गुरबख्शाणी बि शामिल हुयो, उन्हनि चयो त डॉक्टर साहब जेको बि कुझु कयो आहे, जेके बि तरमीमूं कयूं उहो बिल्कुलु सही कयूं अथई। नेक्स्ट, हाणे जॾहिं इहो मसइलो वधी वियो त उन वक़्तु जेको तालीम जो वज़ीर हुयो साईं GM सैयद साहब, उन सां वञी मिलिया त उन हिकिड़ी कमेटी ठाही, पर उन कमेटीअ जो रोल अॻिते हली वधी वियो। उहा कमेटी हुई सेंट्रल एडवाइज़री कंट्रोल बोर्ड फॉर सिंधी लिटरेचर, जेको घणो पोइ हली सिंधी अदबी बोर्ड जे नाले सां मशहूरु थियो। हिन में 15 मेंबर हुया ऐं तवाज़ुन हुयो, सिंध जा मुस्लमान बि हुया, सिंध जा हिंदू बि हुया। हिन खे वॾो रोल ॾिनो वियो। हिन कमेटी इहो मसइलो जेको आहे ॾाढो डिस्कस कयो, पर चवनि त हिन में पर्टिनेंट या उन रिलेवेंट माण्हू अञा न आहिनि, कमेटीअ मां हिकिड़ी सब कमेटी ठाही वञे। नेक्स्ट, हीअ सब कमेटी ठाही वई अलामा आहे काज़ी जी चेयरमैनशिप में। हिन में हेठियां जेके 4 माण्हू आहिनि इहे ख़ुशूसी तौर हुया, मथियां हुन मेन कमेटीअ में हुया, हेठियां जेके हुया ख़ुशूसी माण्हू हुया। हिन मुख़्तलिफ़ हिन में लालचंद अमर ॾिनो बि हुयो, डॉक्टर गुरबख्शाणी। हिननि जेके पंहिंजी शुरूआती मीटिंग्स कयूं उन्हनि में डॉक्टर दाऊद पोटर साहब जी हिमायत कई वई। नेक्स्ट, हिन कमेटी जूं टोटल 3 मीटिंग्स थियूं। इन 3 मीटिंग्स में
बाद में जेठमल परसराम उन जो बाइकाट करे वियो ऐं अॻिते ॿिया बि करे विया। हिन कमेटीअ मुतफ़िक़ा तौर इहो ऐलान कयो त डॉक्टर दाऊद पोट साहब जेके बि तरमीमूं कयूं आहिनि उहे सही आहिनि। नेक्स्ट, इहा जेका एडवाइज़री बोर्ड ठहियो उन खां पोइ उन जो रोल अञा वधायो वियो। हिकिड़ी लुगत कमेटी ठाही वई त इहा कमेटी हिकु लुगत ठाहींदी ऐं उन लुगत जेके उते कमु थियो उन ते ख़ुदि वॾा हिकिड़ा इशूज़ थिया, उन ते वॾो हिकिड़ो बहस हलियो। उन में ही 5 मेंबर जेके हुया उन जा मेंबर हुया। नेक्स्ट, जॾहिं सिंध साहिब सभा सम्मेलन सभु वारनि ॾिठो त हाणे मसइलो हल नथो थिए त हाणे उहे एजिटेशन ते लही आया ऐं उन्हनि 3 ॾींहंनि जी हिकिड़ी सम्मेलन कई 28, 29, 30, 1941 में, जेका जंहिंमें मेंबर लिखिया पिया आहिनि तमामु घणा आहिनि ऐं इन्हनि जी जेका चेयरमैनशिप हुई उहा किशन चंद बेवस कई। नेक्स्ट, हिन में ॿिया त खोड़ हुननि जा जेके हुया मुतालबा हुया, पर उन में जेके माना घणे में घणा मां हिते लिखिया आहिनि इहे उहे हुया त ही जेके बि तरमीमूं थियूं आहिनि इहे बहरहाल वापसि वठियूं वञनि, छो जो इहे गैर क़ानूनी आहिनि। इहे कंहिं हिकु शख़्स पंहिंजे ज़ात में कयूं आहिनि, उनखे हिकिड़ी कमेटियूं ठहियल हुयूं, उनखे इहो इख़्तियार न हो त इन जो करे आहे। बहरहाल इहो हुननि जो रहियो ऐं इहो हुननि जो कामयाबु थियो ॾाढो। तव्हांजो इहो ज़ोर वठंदो रहियो। 1946 में सरकार हिकिड़ी ॿी पधराई छाप कढी जंहिंमें हुननि चयो त इहे तरमीमूं जेके आहिनि इहे असां वापसि वठंदासीं ऐं असां जेको सिंधी ॿोली जो विचोलो जेको लहजो आहे उन मुताबिक़ ठाहींदासीं ऐं जेके ॿियनि ॿोलियुनि जा लफ़्ज़ असां वटि शामिलु थिया आहिनि उन्हनि खे उन मुताबिक़ रखंदासीं। पर जीअं त 1946 में सियासी माहौल घणो गरम हुयो त उहे किताब मुरवज थी चुका हुया, कंहिंजे ध्यानु न हो, उहो सिलसिलो हलंदो रहियो। उहे तरमीमूं जेके आहिनि उहे बि कॾहिं पोइ नल एंड वाइड न थी सघियूं, उहे कामयाबीअ सां इम्प्लीमेंट थी वियूं। वॾी महिरबानी।